कराची में ख़बर शामिल क्यों था। सिंध हाई कोर्ट अदालत जो फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट में चैलेंज किया वियो आहे। नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दी टोड़ अदालत जो फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट में चैलेंज किया वियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत के फ़ैसिले ख़िलाफ़ वकील मज़हर जूने जो सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त नाज़िम जोखियो खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। जवाबदार तमामु घणा बाअसर आहिनि। केस में जाम अब्दुल करीम ऐं जाम अवेस खे नामज़द कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार इहा इस्तदा कई आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दीअ जा कलम शामिल कया वञनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर अयाज़ बिरोही खां। अयाज़, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल मेहताब, दहशतगर्दी टोड़ अदालत जो है नाज़िम जोखियो क़त्ल केस के सेशन अदालत में मुंतकिल करण वारे फ़ैसिले के सिंध हाई कोर्ट में चैलेंज किया वियो है। फ़ैसिले खिलाफ़ केस शाहिद मज़हर जुड़े जो एडवोकेट सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई है, जैमें उन मौक़िफ़ इख्तियार किया है त दहशतगर्दी टोड़ अदालत हक़ीक़तुनि के नज़रअंदाज किया है। फ़रियादी जो है केस जो उन भी जवाबदारनि जो उहो बि जवाबदारनि सां गॾु मिली वियो आहे। नाज़िम जोखियो के तशद्दुद करे क़त्ल किया वियो ऐं क़त्ल सां जो है ख़ौफ़ ऐं हिरास जो है वो पकड़ियो। दरख़्वास्त में वधीक मौक़िफ़ इख्तियार किया है त जवाबदार असेंबली मेंबर ऐं तमामु बाअसर आहिनि ऐं नाज़िम जोखियो क़त्ल केस वापस दहशतगर्दी टोड़ अदालत में जो है वो मुंतकिल किया वञे। केस में दहशतगर्दी जा कलम जो आहिनि उहे ॿीहर शामिल किया वञनि ऐं जाम अब्दुल करीम ऐं जाम अवेस के जवाबदार जो है वो नामज़द कयो वञे। इन हवाले सां अदालत जो है इन मामले की ॿुधणी जो है वह सुभाणे रखी है ऐं सुभाणे सिंध हाई कोर्ट में दहशतगर्दी जा जेके नाज़िम जोखियो केस में कलम ख़ारिज किया विया हुआ उन दरख़्वास्त ते जो है ॿुधणी थींदी। जी अयाज़ बिरोही, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।